अस्सलामुअलैकुम दोस्तों, कीअं आहियो तव्हां? उम्मीद आहे त सभु ख़ैरियत सां हूंदा ऐं ख़ुशि हूंदा। दोस्तों, ड्रामा सीरियल तकरार जे ईंदड़ नए एपिसोड में तव्हां ॾिसंदा त नवाब खान हाकमज़ादीअ जी शादी ज़बरदस्ती पंहिंजे साले सुल्तान सां कराईंदो ऐं सिजावल खान खां पंहिंजा पुराणा पलांद वठंदो ऐं सिजावल खान खे पंहिंजो ग़ुलाम बणाईंदो। जॾहिं हाकमज़ादीअ खे ख़बर पवंदी त नवाब खान हिन जो ज़बरदस्ती शादी कराइण थो चाहे त पोइ ही नवाब खान जे घर मां निकिरण जी कोशिश कंदो। नवाब खान सिजावल खान खे जेल जे अंदर कराए पोइ सिजावल खान जे मथां कूड़ा केस हणंदो त ही ॿाहिरि न निकिरी सघे। लाला पंहिंजे माउ सां मिलण पंहिंजे घर वेंदो त उते हुनजी माउ लाला खे ॿुधाईंदी त तुंहिंजो पीउ काफ़ी ॾींहंनि खां वठी घर कोन आयो आहे। लाला पंहिंजी माउ खे चवंदो, अमां तव्हां परेशान न थियो, आउं हींअर ई बाबा जी ॻोल्हा शुरू कयां थो। नवाब खान हाकमज़ादी खे सम्झाईंदो आहे ऐं चवंदो आहे त तूं अकुल खां कम वठ। जेकॾहिं तूं सुल्तान सां शादी न कंदे त आउं लाला खे मारे छॾींदसि। जेकॾहिं तूं इहो नथो चाहीं त लाला मरे त पोइ तोखे सुल्तान सां शादी करणो पवंदो। बाक़ी रही ॻाल्हि सिजावल खान ऐं लाला जी त उन ॿिन्हिनि जी ठाह मां पाण कराईंदसि। दोस्तों, अॼु जे लाइ एतिरो ई। उम्मीद आहे त तव्हां सभिनी खे अॼु जो इहो नंढिड़ो वीडियो पसंदि आयो हूंदो। जेकॾहिं पसंदि आयो आहे त वीडियो खे लाइक करणु न विसारींदा ऐं चैनल ते नवां आहियो त अहिड़े क़िस्म जा वधीक वीडियोज़ ॾिसण लाइ असांजे चैनल MJ ऑफिशियल खे सब्सक्राइब करे बेल आइकन जे बटन खे ऑल ते सेट करे छॾींदा। तमामु जल्द मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसिताईं माशाअल्लाह दोस्तों।